सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। असीं आम तौर ते इहो ॼाणूं था त रेडियो गुगलील्मो मार्कोनीअ ईजाद कयो, पर इहो रुगो हिकु मार्कोनी न हो जंहिं रेडियो खे मौजूदा शिकिल में असां ताईं पहुचायो। पर मार्कोनीअ जे ईजाद कयल रेडियो खे बि घणनि ई साइंसदाननि ऐं बरकी माहिरनि जे कामयाब या नाकाम तजुर्बनि जो सहारो ज़रूर मिलियो। इन ॾस में पहिरियों तजुर्बो हिंस क्रिश्चियन ओस्टेट, जंहिंजो ॼम 14 अगस्त 1777 ईस्वी ऐं लाॾाणो 9 मार्च 1851 ईस्वीअ ते थियो, नाले डेनमार्की तबैयात दान ऐं कीमियादान जो मञियो वञे थो, जंहिं 1820 धारे बिजली ऐं मक़नातीसी लहरुनि जे विच में ॻांढापो यानी कनेक्शन दरियाफ़्त करे उन ॾस में कामयाब तजुर्बा कया, जेके अॻिते हली रेडियो जी ईजाद जो सबबु बणिया। गॾोगॾु जेम्स क्लर्क मैक्सवेल, जेको 13 जून 1831 ते ॼाओ ऐं 5 नवंबर 1879 ते लाॾाणो करे वियो, नाले स्कॉटिश यानी स्कॉटलैंड जे रहंदड़ रियाज़ीदान ऐं तबैयात दान पारां इलेक्ट्रोमैग्नेटिक लहरुनि खे दरियाफ़्त करण जो कारनामो पिणु रेडियो जे लहरुनि बाबति होल्हा ऐं ट्रांजिस्टर जी ईजाद जो बुनियाद बणियो। मैक्सवेल जे इलेक्ट्रोमैग्नेटिक लहरुनि वारे नज़रिए अचण पुॼाणा घणनि ई माण्हुनि बिना तार जे मवासिलाती राब्ते यानी वायरलेस कम्युनिकेशन जा जतन कया। उन्हनि मां किन मैक्सवेल जे नज़रिए मुताबिक़ उहे तजुर्बा कया त किन वरी उन नज़रिए खां हटी करे ॿियनि फार्मूलनि तहत इन क़िस्म जा तजुर्बा कया। इलेक्ट्रोमैग्नेटिक लहरुनि रस्ते मवासिलाती सिग्नलनि जी पहिरीं बैन अल-अक़वामी नशियात यानी ट्रांसमिशन 1880 में डेविड एडवर्ड ह्यूड्स नाले मशहूर बरतानवी साइंसदान ऐं मौसीक़ार कामयाबीअ सां कई, जंहिंजो ॼम 16 मई 1831 आहे, जॾहिं त लाॾाणो 22 जनवरी सन 1900 में थियो। हिन नशियात खे दुनिया जे पहिरीं अमली रेडियो कम्युनिकेशन सिस्टम तौरु मञियो वञे थो। हिन उन्हनि सिग्नल्स जी वसूलीअ लाइ जेको ट्रांसमीटर ईजाद कयो, उनखे पहिरियों सेमी कंडक्टर डायोड क्रिस्टल रेडियो चयो वञे थो। एडवर्ड ह्यूड्स जे क्रेडिट ते रेडियो जे इन कामयाब तजुर्बे सां गॾोगॾु दुनिया जे पहिरें प्रिंटिंग टेलीग्राफ ऐं पहिरें माइक्रोफोन जी ईजाद जो सहरो बि सिंगारियल आहे। इलेक्ट्रोमैग्नेटिक लहरुनि जी पहिरीं बाज़ाब्ते नशियात हेनरिच रूडल्फ हर्ट्ज़ नाले जर्मन तबैयात दान मुमकिन बणाई, जेको 22 फरवरी 1857 ते ॼाओ ऐं 1 जनवरी 1894 ते लाॾाणो करे वियो, जिन जो फार्मूला ॾस हुन पंहिंजनि 1887 ऐं 1890 में छपियल तहक़ीक़ी मक़ालनि में पेराइती अंदाज़ में बयानु कयो। हर्ट्ज़ खां पोइ कई साइंसदान ऐं तबैयात दान इलेक्ट्रॉनिक ज़रनि ते वधीक तजुर्बनि में जुंबिजी विया। 20वीं सदी ईजादुनि ऐं साइंसी सुधारे जी सदी बणिजी तुम तराक सां दुनिया जे नक्शे ते निर्वार थी ऐं हिन सदीअ जो सिज
उन्हनि ईजादुनि ऐं अबलाग जी दुनिया जा बि जगवासियुनि खे हैरान करण लाइ उभरियो। इबलाग जी दुनिया जो इहो इनक़लाब आवाज़ जी दुनिया सां शुरू थियणो हो, छाकाणि त 22 जून 1878 ते सेंट लुइस अमेरिका में थॉमस एडिसन, जंहिंजो ॼम 11 फरवरी 1847 ऐं लाॾाणो 18 अक्टूबर 1931 आहे, नाले अमरीकी साइंसदान ऐं वापारीअ पारां कयल 12 सेकंडनि जे दौरानीअ जी फोनोग्राफ सिलेंडर रिकॉर्डिंग, जंहिंमें हुन पंहिंजे आवाज़ में मशहूर अंग्रेज़ी बैत मैरी हैड अ लिटिल लैम्प जूं 2 सिटूं रिकॉर्ड कयूं हुयूं। जहिड़नि तजुर्बनि खे 20वीं सदीअ में वधीक सुधारे जा मौक़िया ऐं तरक्की मिलण वारी हुई। Mary had a little lamb, its fleece was white as snow, and everywhere that Mary went, the lamb was sure to go. इहो यादि रहे त एडिसन पारां 12 सेकंडनि जी इहा रिकॉर्डिंग दुनिया जी पहिरीं प्लेबैक लाइक रिकॉर्डिंग हुई, जंहिंखे वरी ॿुधी सघिजे, जॾहिं त दुनिया जी बिना पहिरीं रिकॉर्डिंग यानी अवलीन रिकॉर्डिंग 1857 में स्कॉट डी मर्टिन विले नाले हिकु कुतुब फरोश कई। 1904 में कलकत्ते में नंढे खंड जी पहिरीं म्यूज़िक रिकॉर्डिंग ऐं 1913 में कार्बान माइक्रोफोन जी ईजाद 20 सदीअ जे इन आवाज़ जे इनकलाब में अञा वधीक दिलकश रंग भरिया। मार्कोनी, जंहिंजो पूरो नालो गुग्लिल्मो गेववानी मेरिया मार्कोनी, जेको 25 अप्रैल 1874 ते ॼाओ ऐं 20 जुलाई 1937 ते गुज़ारे वियो, नाले इटलीअ जा साइंसदान ऐं इलेक्ट्रिकल इंजीनियर खे रेडियो जो अबो इन करे चयो वञे थो जो हुन रेडियाई लहरुनि जे मैक्सवेल ऐं हर्ट्ज़ जे बुनियादी तजुर्बनि तोड़े नज़रियनि खे बुनियाद बणाए अॻु दरियाफ़्त कयल लहरुनि खे वायरलेस यानी बिना तार जे टेलीग्राफीअ जे बाज़ाब्ता कमर्शियल सिस्टम बणाइण वारनि कामयाब तजुर्बनि सां रेडियाई लहरुनि रस्ते ॾूराहनि मागनि ताईं पैगाम पहुचाइण वारे ख्वाब खे सच करे ॾेखारियो। ऐं नतीजे में प्रोफेसर रेजिनोल्ड ए फर्जिंडन, जेको 6 अक्टूबर 1866 ते ॼाओ ऐं 22 जुलाई 1932 ते लाॾाणो करे वियो, नाले कैनेडियन मुजिद, न सिर्फ़ इलेक्ट्रोमैग्नेटिक लहरुनि रस्ते ऑडियो वायरलेस टेलीफोनी पैगाम कामयाबीअ सां पहुचाईंदड़ पहिरें इंजीनियर हुअण जो एज़ाज़ माणियो, बल्कि हुनखे पहिरियों रेडियो प्रोग्राम मेज़बान तौर करण करे दुनिया जे पहिरें रेडियो मेज़बान या प्रेज़ेंटर या आरजे हुअण जो एज़ाज़ पिणु मिलियो, जंहिं मैसेच्यूसेट्स अमेरिका जे नेशनल इलेक्ट्रिक सिग्नल कंपनीअ जे ब्रेंट रॉक रेडियो टावर तां दिसंबर 1906 में यानी AM लहरुनि रस्ते दुनिया जो पहिरियों रेडियो प्रोग्राम करे उन में वायलिन जी धुन जी रिकॉर्डिंग वॼाए हज़रत ईसा जी शान में हिकु गीत यानी हिम वॼाए सभिनी ॿुधंदड़नि खे क्रिसमस जूं मुबारकूं ॾिनियूं। Good evening. This is Professor Reginald A. Fessenden speaking to you from Brant Rock, Massachusetts, at the tower of the National Electric Signaling Company. I'm going to play an Edison recording of Handel's Largo. Next, I will play O Holy Night on the violin, followed by a short passage from the Bible. Merry Christmas to all. We will be repeating this program next week at the same time on New Year's Eve. And if you receive this program, please write to us here at the Brant Rock station. Good night to all. नंढे खंड में रेडियो 20 सदीअ जी शुरूआत खां लॻभॻि 27 साल पोइ आयो, जॾहिं 23 जुलाई 1927 ते बम्बईअ यानी हाणोकी मुंबईअ में इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीअ IBC पंहिंजी पहिरीं स्टेशन खोली। बाद में हिन ब्रॉडकास्टिंग सर्विस जो नालो ऑल इंडिया रेडियो सर्विस रखियो वियो। 15 अगस्त 1947 ते नंढे खंड जो विरहाङो थियो त पाकिस्तान जे हिसे में 3 स्टेशनूं लाहौर, पिशावर ऐं ढाका आयूं, जिन टिनी तां 14 ऐं 15 अगस्त जी विच वारी राति मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में आज़ादीअ जा ऐलान नशर थिया। लाहौर मां इहो ऐलान अंग्रेज़ीअ में ज़हूर आज़र ऐं उन बाद उर्दूअ में मुस्तफ़ा अली हमदानीअ कयो।
पिशावर मां अहिड़ो ऐलान अंग्रेज़ीअ में आफ्ताब अहमद बिस्मिल ऐं पश्तो में अब्दुल्ला जान मग़मूम, जॾहिं त ढाका मां अहिड़ो ऐलान कलीमुल्ला अंग्रेज़ीअ में कयो। जॾहिं त आम तौर मशहूर इहो कयो वियो आहे त आज़ादीअ जो ऐलान रुगो लाहौर मंझां हमदानीअ ई कयो हो ऐं ॿियनि चइनि ब्रॉडकास्टरनि जे नालनि खे यादि बि नाहे कयो वेंदो। उन जो सबबु इहो आहे त हमदानीअ खे यादि कंदड़ ऐं संदसि ज़ात तोड़े ॾात जा तसलसुल साॻिए ई इदारे यानी रेडियो पाकिस्तान सां सलाहियल रहिया, जिन ॿियनि सभिनी जो हमदानी जेतिरो ई क्रेडिट विञाए फ़क़ति हिकु माण्हूअ खे उन ऐलान करण जो क्रेडिट ॾेई वरियनि खां साॻियो दुहल पए कुटियो आहे। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त इहा रिकॉर्डिंग जंहिंमें मुस्तफ़ा हमदानी आज़ादीअ जो ऐलान थो करे, इहा पाकिस्तान ठहण खां 25 साल पोइ रेडियो पाकिस्तान जे सिल्वर जुबली जे मौके ते 1972 में रेडियो पाकिस्तान कराची जे स्टूडियोज़ में रिकॉर्ड करे तारीख़ सां हथ चुरांद कई वई। अस्सलामु अलैकुम। पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग सर्विस, हम लाहौर से बोल रहे हैं। 13 और 14 अगस्त सन 47 ईस्वी की दरमियानी रात 12 बजे है। तुलुए सुबह आजादी। इहो वाज़े रहे त ऑल इंडिया रेडियो पिशावर स्टेशन 1936 में, लाहौर 1937 में ऐं ढाका 1939 में क़ाइम थी हुई। रेडियो जी दुनिया में हिकु ॿियो इनकलाब तॾहिं आयो जॾहिं एडविन आर्मस्ट्रॉन्ग, जेको 18 दिसंबर 1890 ते ॼाओ ऐं 31 जनवरी 1954 ते आपघात कयाई, नाले अमरीकी बर्क़ी इंजीनियर ऐं मुजिद 1945 धारे FM ट्रांसमीटर ईजाद करे चिट्ठी ऐं वाज़े ऑडियो क्वालिटीअ में आवाज़ जी नशियात खे मुमकिन बणाए रेडियो जी दुनिया में इनकलाब आणे छॾियो। पाकिस्तान में 1995 में FM नशियात जी शुरूआत थी। 2002 ताईं पाकिस्तान में फ़क़ति 2 FM ऑपरेटर्स हुआ, जंहिंखां पोइ FM स्टेशन्स खोलण लाइ लाइसेंस जी फराहमी सवली थियण करे FM चैनल्स जी हिकु यलगार थी, जंहिं ॿुधण जे ज़ौक़ तोड़े मयार जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो। अलबत्ता हज़ारे माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा ज़रूर मिलिया। हिन वक़्तु पाकिस्तान में लॻभॻि 250 रेडियो स्टेशन हलंदड़ आहिनि, जिन मां 63 रेडियो पाकिस्तान जो मुख़्तलिफ़ शहरनि में क़ाइम स्टेशनूं जेके फ़क़ति हुकूमत जो राग आलापण जो कमु कंदियूं रहनि थियूं, 8 हुकूमती यानी सरकारी FM स्टेशनूं यानी FM 101 जूं स्टेशनूं, 138 कमर्शियल रेडियो स्टेशनूं, जॾहिं त 40 नॉन कमर्शियल रेडियो स्टेशनूं पंहिंजी नशियात ॾेई रहियूं आहिनि। नॉन कमर्शियल रेडियो स्टेशननि में अक्सर यूनिवर्सिटियुनि जा तालीमी रेडियोज़ शामिल आहिनि। हक़ीक़त पसंदाणी निगाह सां ॾिठो वञे त असांजे मुल्क में रुगो रेडियो स्टेशन्स में ई इज़ाफ़ो थियो आहे। रेडियो जो मयार वधाइण लाइ न हुकूमत संजीदगीअ सां तरबियत या मॉनिटरिंग जो को निज़ाम वज़ह कयो आहे ऐं न ई वरी रेडियो जे मालिकनि इन ॾिस में संजीदगीअ सां का कोशिश कई आहे। नतीजे में असां वटि ॿोलीअ जो बिगाड़, ब्रॉडकास्टिंग जे उसूलनि जी लताड़ ऐं अख़लाक़ी क़दरनि जी पायमालीअ में रेडियो जो इंतहाई अहम किरदार रहियो आहे। हिन वक़्तु ओलह में या ओभर जे बि कई तरक़ी पज़ीर ऐं तरक़ी याफ़्ता मुल्कनि में कम्यूनिटी रेडियो, मौज़ूआती रेडियो जंहिंखे सब्जेक्टिव रेडियो चवनि था, ऐं कमर्शियल रेडियो जो धार धार तसवुर आहे। ऐं इन्हनि टिनी क़िस्मनि जे रेडियनि जा तरबियत याफ़्ता ब्रॉडकास्टर बि धार धार आहिनि। मिसाल तौर दुनिया में हींअर जानवरनि ऐं झंगली जीवत जे बचाव, सिहत, माहौलियात, तालीम ऐं ॿारनि लाइ धार धार मौज़ूआती रेडिया पंहिंजी नशियात ॾियनि था, जिन जो कमु 24 कलाक फ़क़ति उन ई हिकिड़े मौज़ू ते प्रोग्राम पेश करणु आहे। जॾहिं त असां वटि रेडियो हाणे फ़क़ति तफ़रीह जो ज़रियो आहे ऐं सा बि सस्ती ऐं छसी तफ़रीह। रेडियो जा बाक़ी 2 थंभा यानी तालीम ऐं मालूमात ज़रे घटि किरी पिया आहिनि। अक्सर रेडियनि ते मेज़बान 2 कलाकनि जे प्रोग्राम में पाण सां पेश आयल वाक़ियनि जो ओबर ॿुधंदड़नि ते कढनि था, या वरी अक्सर लॻे थो त हर प्रोग्राम जो मौज़ू रूमान ऐं इश्क़ ई आहे, ॼण त असां वटि मुआशिरे में ॿियो को मामिलो ई न आहे, न ई को मसइलो, न ई इल्म, अदब, आर्ट, सकाफ़त, तहज़ीब, तमदन ऐं हालात हाज़िरा जा मौज़ू आहिनि, ऐं न ई वरी ज़माने में ॿियो को कमकार आहे जो उहो ॿुधंदड़नि सां सलजे। पाकिस्तान जा अक्सर ख़ानगी FM चैनल ॿुधी ईअं लॻंदो आहे त मेज़बान वटि पंहिंजी का बि ॼाण या तयारी यानी होमवर्क न आहे। खेसि उबता सिधा गीत वॼाए, कॉलूं अटेंड करे, ॿुधंदड़नि सां बेतुकी ऐं गैर ज़रूरी गुफ़्तगू करे पंहिंजे वक़्त जो पेट भरण खां सवाइ ॿियो को बि कमु कोन्हे। जॾहिं त रेडियो हर मोबाइल फ़ोन ऐं हर गाॾीअ में मौजूदु आहे। रेडियो ज़रिए मुआशरे जी भलाईअ जा अनेक कम ऐं अॼुकल्ह जे मसइलनि में घेरियल, बुख ऐं बेरोज़गारीअ में वकोड़ियल ऐं ज़िंदगीअ खां बेज़ार नौजवाननि जी रहनुमाई जहिड़ा अहम कम अंजाम ॾेई सघजनि था।
पर इहो तॾहिं थींदो जॾहिं हिन दौर जे रेडियो जो मालिक इहा अख पटे ॾिसंदो त दुनिया में कमर्शियल रेडियो खां सवाइ ॿियनि क़िस्मनि जा रेडिया बि आहिनि ऐं रेडियो जो कमु पैसा कमाइण खां सवाइ मुआशरे जी उहा ज़िम्मेवारी पूरी करण बि आहे जेका इब्लाग जे तुर्त ऐं सस्ते ज़रिए हुअण जे नाते सां मथनि आयद थिए थी। अॼु जॾहिं 21वीं सदीअ जो ॾेढ ॾहाको उकरण खां पोइ असां तरक़ी याफ़्ता हुजण जूं हमबोशूं था हणूं ऐं रेडियो हवा जे लहरुनि खां ॿाहिरि निकिरी हाणे लाइव स्ट्रीमिंग, मोबाइल एप्लीकेशन्स ऐं इंटरनेट रेडियो लिंक रस्ते मुल्कनि जा दंग ऐं हदूं पार करे चुको आहे ऐं सोशल मीडिया रस्ते घण तरफ़ो थी चुको आहे ऐं अञा बि घण तरफ़ो थी रहियो आहे। त इन मौक़े ते रेडियो जे हिन आलमी ॾींहं ते असांखे इहो एतिराफ़ करण में को बि आर न हुअणु घुर्जे त असां रेडियो खे टेक्नोलॉजी जे लिहाज़ खां त बुलंदियुनि ते खणी पिया वञूं पर मवाद यानी कॉन्टेंट ऐं पेशकश जे लिहाज़ खां असांजी झोली ख़ाली आहे। अॼु जो रेडियो जो प्रेज़ेंटर यानी आरजे ॼाण खां ख़ाली ऐं खोखलो आहे। उहो जॾहिं माइक्रोफोन ते वेहे थो त खेसि ख़बर नथी हुजे त खेसि छा ॻाल्हाइणो आहे ऐं छा न। असां पंहिंजे खूह मां नज़र ईंदड़ आसमान खे ॾिसी सम्झूं था त आसमान एतिरो ई आहे जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त आसमान ॾाढो विशाल आहे। उन जी वुसत ॾेखारण लाइ सेखारण वारनि खे वरी सेखारणु शुरू करणो पवंदो ऐं सिखण वारनि खे पंहिंजी नाअहलीअ जो इक़रार कंदे वरी सिखणु शुरू करणो पवंदो। न त रेडियो, इब्लाग ऐं मवासिलात जी ड्रोड़ में असीं अख़लाक़ी क़द्र, ॿोली ऐं हुनुर विञाए जिहालत ऐं बेहुनरीअ जी बेसाखीअ ते पस्तीअ में मंडकाए पिया हलंदासूं ऐं दुनिया ॿियनि मामलनि जियां रेडियो खे बि मुआशरे जे काराइते औज़ार तौरु इस्तेमालु कंदे ज़माने जा अज़ीम तरीन मुआरका फतह पई कंदी ऐं असां पंहिंजे खूह मां नज़र ईंदड़ आसमान खे ॾिसी ख़ुशि पिया थींदासीं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन